अहम ख़बर मां पंजाब पुलिस पीटीआई अगवान शहबाज़ गिल की गाड़ी के टक्कर हणंदड़ ड्राइवर के गिरफ्तार करे वरितो है। मुरीद के पुलिस जाबदार वजाहत अली के सीआईए पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस मूजिब जाबदार बयान ॾिनो आहे त हू फैमिली सां गॾु इस्लामाबाद लाइ रवानो थियो हुयो। वाक़ियो हादिसो आहे। क्या आगाह कयूं पिया रंग हादसे की कोशिश जो रंग ॾिनो पियो वञे। वाज़े रहे त गुज़िरियल रात मोटरवे ते शहबाज़ गिल की गाड़ी के पुठियां बीठल टक्कर लगण सबब हादसो पेश आयो है। शहबाज़ गिल इल्ज़ाम हयो है त ॼाणी वाणी खेसि निशानो बणायो वियो आहे। आगाह कयूं पिया पंजाब पुलिस पीटीआई अगवान शहबाज़ गिल की गाड़ी के टक्कर हणंदड़ ड्राइवर के गिरफ्तार करे वरितो आहे। मुरीद के पुलिस जाबदार वजाहत अली के सीआईए पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस मूजिब जाबदार बयान ॾिनो आहे त हू फैमिली सां गॾु इस्लामाबाद लाइ रवानो थियो हुयो। वाक़ियो हादिसो आहे जंहिंखे सियासी रंग ॾियण जी कोशिश कई वई आहे। वाज़े रहे त गुज़िरियल रात मोटरवे ते शहबाज़ गिल की गाड़ी के पुठियां सां टक्कर लॻण सबब हादिसो पेश आयो हुयो। शहबाज़ गिल इल्ज़ाम हयो आहे त ॼाणी वाणी खेसि निशानो बणायो वियो।